बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, हींअर असां वेठा आहियूं डिस्ट्रिक्ट दादू तालुका कैन शाह जे ॻोठ परिया में। साईं उतां जा मौजूद शख़्सियतनि पंहिंजो तारुफ़ कराईंदा, उन खां पोइ वधीक साईं खां ॻोठ जे बारे में पुछंदासीं। साईं, तव्हां महिरबानी करे पंहिंजो तारुफ़ कराइजो। साईं, मुंहिंजो नालो आहे शफ़ीक मोहम्मद परियो। मुंहिंजे वाल साहब जो नालो आहे शाह मोहम्मद परियो। जी, तव्हां साईं हिन ई ॻोठ जा आहियो? जी सर। अच्छा, हिन ॻोठ जो जेको नालो आहे परियो, उहो छा परिया ज़ात जे हिसाब सां पियो आहे, या को नालो हुयो या छा? सर, असांजो तक़रीबन पड़नानो थिए जंहिंजो परियो नालो हुयो। अच्छा, सम्झाए? सही। ऐं हिस्ट्रीअ मुताबिक़ बि माना परियनि जी ज़ात रही आहे। सही। उनजे करे असांजी परिया कास्ट थी। अच्छा, उन ॾाॾे जे बिहाफ ते तव्हांजी परिया कास्ट थी वई आहे। ऐं हीउ ॻोठ तक़रीबन कहिड़े ॾहाके जो आहे अंदाज़न? सर, ही आहे तक़रीबन 55 जो। अच्छा जी सर। माना पुराणो ॻोठ आहे। ऐं पोइ उन टाइम खां वठी साॻियूं क़ौमूं रहनि थियूं या क़ौमियूं ॿियूं लॾे आयूं आहिनि हिते? ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं क़ौमूं रहनि थियूं तव्हांजे ॻोठ में? सर, हिते परिया बि रहनि था, जी, सोलंगी बि रहनि था, सही, बुकेरा बि रहनि था, सही। कोरी बि रहनि था। टोटल घणी आबादी थींदी साईं हिन ॻोठ में माण्हुनि जी? सर, तक़रीबन हितां असांजे ॻोठ जी कोई 13,000 आबादी। माशाल्लाह, 13,000 आबादी जी आहे। सर। अच्छा, हे ज़िले दादू खां केतिरो परे आहे ऐं कहिड़े दग हिनखे लॻे थो दादू खां जेकॾहिं माण्हू को सर, अचे थो त? जेकर इंडस हाईवे खां तव्हां वठंदव जी, त इंडस हाईवे खां 52 किलोमीटर आहे। सही, पर जेकर तव्हां सीता रोड वारो रस्तो वठंदव सही। त तक़रीबन सीता खां 38 किलोमीटर आहे। ऐं उन खां अलावा हिन ॻोठ में जेके माण्हू रहनि था, उन्हनि में के आला उहिदनि ते माण्हू हुजनि या अहिड़नि माण्हुनि वॾा शख़्सियतूं हुजनि जेके हिन ॻोठ जूं थी गुज़रियूं हुजनि? सर, माज़ी में हिकिड़ो असांजो परियो मुख़्तारकार बि रही चुको आहे। सही। ऐं साईं हाणे हिकिड़ो रिटायर आहे SSP एयरपोर्ट। सही। ठीकु आहे सर। सही। ऐं असांजो हिकिड़ो मामो आहे डिप्टी डायरेक्टर मेन पावर जो। सही। ऐं अलाह तव्हांखे नेकी जे हिकिड़ो असांजो मामो इंस्पेक्टर आहे सिंध पुलिस में। माशाल्लाह। हिकिड़ो असिस्टेंट इंजीनियर आहे। सही। इहे असांजे हीअ माना जीअं तव्हां ॻाल्हि कई त हीअ जेको ॻोठ आहे उहा माना परियल जे बिहाफ ते ऐं परियो सॾो थो वञे। हूअं हीअ ज़ात उन में समाट में अचे या समाट में? सर, समाट में थी समाट। अच्छा, तव्हांजा हिते माना जेके घर आहिनि परियनि जा, उहे तक़रीबन केतिरा थींदा? सर, तक़रीबन परियनि जा घर 300 ताईं थी विया। अच्छा। जी सर। अक्सर आबादी जेका आहे उहा परियनि जी। तव्हां पाण साईं के छा कयो? तव्हांजो पंहिंजो कारोबार रोज़गार ज़रिए? सर, मां पाण लैंडलॉर्ड आहियां। मुंहिंजी तक़रीबन 1.5 एकड़ बि ज़मीन आहे। सही। उन खां पोइ सर मुंहिंजो हिकिड़ो वाड़ो आहे मेहन जो। सही। ऐं उन खां पोइ सर मां इन जो राइस जो ऐं वेट जो जेको आहे उहो कारोबार कंदो आहियां। मां ख़ुदि फाइलर आहियां। सही। सही। तव्हांजे ॻोठ में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं साईं मुहैया आहिनि, जेके गवर्नमेंट जो स्कूल, हॉस्पिटल, ऐं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि मौजूदु? सर, असां वटि हिन महिल सहूलियतूं आहिनि। असां वटि गैस आहे। सही। बिजली आहे। सही। ऐं मोबाइल जा टावर आहे। सही। ऐं उन खां पोइ वेटनरी सेंटर आहे, वाटर सप्लाई आहे। सही। ऐं हाई स्कूल आहे। सही। प्राइमरी स्कूल आहे, गर्ल्स बि बॉइज़ बि। सही। अञा असांखे हिकिड़ी शइ जी सर ज़रूरत आहे। अच्छा। हा सर, हॉस्पिटल। अच्छा। जी सर। सही। त उहा हॉस्पिटल थी सघे। ऐं तव्हांजो साईं हिते टोटल जेका घर आहिनि अंदाज़न केतिरा थींदा? सर, घर अंदाज़न 800 ताईं थी वेंदा। 800 ताईं घर? उन में सोलंगी, बुकेरा, कोरी, परिया, सही, इहे सभु थी। ठीकु आहे दोस्तों, हीअ असां कचहरी कईसीं ॻोठ परिया जे हिकु मौजूद शख़्स सां, जेके ॻोठ जा चङा मुड़ुस बि आहिनि, ऐं ॻोठ जे बारे में जेका काफ़ी मालूमात हुई असांखे उहा बि जमो थी वई। ऐं अहिड़े तरीक़े सां असां वरी कंहिं ॿिए ॻोठ में कंहिं ॿी जाइ ते वरी कंहिं ॿिए शख़्सियत सां तव्हांजी कचहरी कराईंदासीं। अस्सलामु अलैकुम, ख़ुदा हाफ़िज़।